अस्सलाम वालेकुम दोस्तों। मां इलाही बख़्श ॼण तव्हां सां गॾु आहियां। मां पहिरियूं ॿ वीडियो छॾियूं हुयूं जंहिंमें लॻभॻि 40 लेक्चर या उनवान जेके आहिनि उहे वाज़े कया हुया त हिननि ते असां पढ़ंदासीं। उन्हनि मां अॼु पहिरियों उनवान हिते आहे। मक़सदु आहे त इन उनवाननि खे हिते आउटलाइन ठाहिणु ऐं आउटलाइन जे मुताबिक़ उन्हनि खे वाज़े करणु त जीअं अव्हां जेको पढ़ो था उन तरीक़े ते पढ़ो जीअं अव्हां जा जेके बि मुग़लता आहिनि या जेके चओ था त हीअ मुंझारा आहिनि उहे मुंझारा क्लियर थींदा वञनि ऐं वाज़े थींदा वञनि। ऐं अव्हां खां जॾहिं केरु सुवालु पुछणु वञे, जॾहिं इंटरव्यू में सुवालु पुछियो वञे त अव्हां वाज़े नमूने सां उहो सवाल जो जवाबु ॾेई सघो। ठीकु आहे, कोशिशि कंदासीं अॻिते हली त असां ही जेके बि आउटलाइन ठाहियूं इन आउटलाइननि ते वज़ाहत सां बि ॻाल्हायूं। जीअं त वज़ाहत सां ॻाल्हाईंदे तमामु घणो वक़्तु गुज़री थो वञे ऐं सिर्फ़ु हिते ॻाल्हाइण जे करे अव्हां जॾहिं किताब खोले पढ़ंदव त उहे अव्हांखे वधीक सवला लॻंदा, उहे वधीक बहितर लॻंदा ऐं अव्हां उन्हनि जे बुनियाद ते तयारी कंदो ऐं अव्हांखे सम्झ में ईंदो त ही शयूं उन में शामिल आहिनि। ठीकु आहे, हिकु नंढी कोशिशि आहे। इन कोशिशि जे बुनियाद ते असां जेके आउटलाइन ठाहियूं था उन आउटलाइन जे मुताबिक़ असांखे तव्हांखे ॿुधायूं था पढ़णु कीअं घुरिजे ऐं कहिड़े नमूने सां तयारी करणु घुरिजे। ज़रूरत पई त असां इन्हनि जे वाज़े या वज़ाहत वारा लेक्चर कोन ठाहींदासीं। उनवान आहे मिसाल जे तौर ते उहा सिंधी ॿोलीअ जे बुनियाद बाबति नज़रियनि जो तनक़ीदी अभ्यास। सवाल थो करे इंटरव्यू तव्हां खां त सिंधी ॿोली जे नज़रियनि जे बाबति अव्हां छा था ॼाणियो। हाणे उन में सभई नज़रिया अची था वञनि जेके अहम ऐं बुनियादी नज़रिया आहिनि जंहिंखे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना पेश कयो आहे पंहिंजी किताब सिंधी ॿोली जे बुनियाद में। ठीकु आहे, हाणे उन खे जेकॾहिं डेमो थो थिए त डेमो ते असां कीअं टोड़ींदासीं। सभ खां पहिरियों डेमो ते ॻाल्हाईंदासीं त डेमो ते जॾहिं चए थो तव्हां डेमो था ॼाणियो त उन डेमो में कीअं टोड़ींदासीं त सभ खां पहिरियों विचूर कंहिं बि टॉपिक खे टोड़ण जे लाइ उनजे नंढनि पॉइंट्स में या नंढनि जेको आहे बुलेट पॉइंट्स में उनखे टोड़ींदासीं त असांखे उहो सवलो थी वेंदो। विचूर, तारुफ़। हाणे हिन सॼे उनवान जो पहिरियों तारुफ़ ॾियणो आहे अव्हांखे त सिंधी ॿोली जे बुनियाद छा आहे। सिंधी ॿोली हिकु क़दीम ॿोली आहे जेका सिंध जे हदुनि में ॻाल्हाई वेंदी आहे ऐं उन जा केतिरा ई लहजा आहिनि ऐं केतिरनि ई माहिरनि जा नज़रिया आहिनि त सिंधी ॿोलीअ ते संस्कृत जा, प्राकृत जा, अपभ्रंश जा, वराछटा जा, ईरानी जा, इब्रानी जा, तुरानी जा असर रहिया आहिनि ऐं किन जो वरी जेको आहे न रहियो आहे। ऐं उन में अव्हां जेके बि नज़रिया आहिनि ऐं नज़रिया ॾींदड़ आहिनि उन तारुफ़ में असां पेश कंदासीं त हिननि ही नज़रिया पेश कया आहिनि। सभ खां पहिरियों कंहिं नज़रियो पेश कयो ऐं कंहिं जेको आहे ॿोलियुनि ते कमु करणु शुरू कयो। उन खां पोइ सिंधी ॿोलीअ जी क़दामत। सिंधी ॿोली केतिरी क़दीम आहे, सिंधी ॿोली कॾहिं खां ॻाल्हाइण में अचे थी। हाणे इहा अव्हांखे बि ख़बर आहे, असांखे ख़बर आहे त सिंध सदियुनि खां वठी आबाद आहे। सिंध सदियुनि खां वठी हिते आहे। मोहनजोदड़े खां अॻु बि हिते सिंधी ॿोली ॻाल्हाई वेंदी हुई ऐं सिंधी ॿोली लिखत में बि असांखे मिले थी। अलबत्ता असां उन खे अञा ताईं पढ़ी कोन सघिया आहियूं, उहो हिकु अलॻि मामिलो आहे। ठीकु आहे, इन लिहाज़ खां सिंधी ॿोली जी क़दामत बाबति जेके बि राया आहिनि, नज़रिया आहिनि या तारीख़ूं आहिनि, असां उन्हनि तारीख़ुनि ते पढ़ंदासीं त हितां खां वठी असांखे सिंधी ॿोली जी नज़रियनि ऐं क़दामत जे बाबति अहम तारीख़ूं ऐं राया मिलनि था। उन खां पोइ आहे सिंधी ॿोली बाबति माहिरनि जा नज़रिया। हाणे हिन नज़रिया जेके आहिनि इन नज़रियनि खे असां वरी अलॻि सां टोड़ींदासीं। जेके वॾा नज़रिया जिन नज़रिया पेश कया। सभ खां पहिरियों नज़रियो पेश कयो डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प खां पोइ उन नज़रिये जी ताईद कई भेरूमल मेहरचंद आडवाणी, प्रोफेसर भेरूमल मेहरचंद आडवाणी। ॿिए नंबर खां जीअं त उनखे नज़रियो कोन मञियो वेंदो आहे छाकाणि त नज़रियो उहो ई आहे अर्नेस्ट ट्रम्प वारो। इन जे करे उनखे जीअं जो तीअं हुन वाज़े कयो आहे, लिखियो आहे सिर्फ़ु पंहिंजी किताब सिंधी ॿोलीअ जी तारीख़ में। इन जे करे असां उन जो नज़रियो कोन चवंदासीं, नज़रियो डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जो ई आहे। ॿियो नज़रियो आहे डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो, जंहिं हुन पंहिंजो नज़रियो पंहिंजी किताब सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ में ॾिनो, जंहिं में तज़ाद बि आहिनि, जंहिंमें हुन वक़्त सिर तब्दीलियूं बि कंदो रहियो आहे ऐं जेको हुनजो टियों भाङो आयो उन में हुन वाज़े करे ॿुधायो त सिंधी ॿोली जो नज़रियो ही आहे। हाणे उन्हनि खे अव्हांखे जेको असां मुख़्तलिफ़ किताबनि में सिर्फ़ु नज़रियो पेश कयल आहे। मुख़्तियार अहमद मल्लाह जो किताब हुजे, साजिद चांदी जो किताब हुजे या
ॿिया किताब आहिनि उन किताबनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एतिरो बि लिखियलु आहे त ही नज़रियो आहे। उन नज़रियनि खे तव्हां ॾिसी छॾिजो त वधीक बहितर रहंदो आहे। ऐं टियों नज़रियो जेको आहे उहो आहे असां वटि ॿिनि माण्हुनि जो मञियो वञे थो। हिकु नज़रियो जेको आहे सिराजुल हक़ मेमण जो जेको सिंधियत ते क़ाइमु आहे, ऐं ॿियो चौथो नज़रियो हिते ई जेको आहे उहो आहे मुरलीधर जेटले जो। मुरलीधर जेटले जेको 1991 में मेहराण में जेको मज़मून लिखियो, मकालो लिखियो, उन मकाले में हुन वाज़े कयो त सिंधी ॿोलीअ में जेके लफ़्ज़ हींअर ॻाल्हाया वञनि था उन जे लिहाज़ खां अगरि ॾिठो वञे त सिंधी ॿोलीअ जो असरु जेको आहे उहो ईरानी तोरानी ॿोलियुनि ते थिए थो, जेको ईअं आहे कोन, जंहिंखे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना पंहिंजे नज़रियनि सां ऐं वरी वज़ाहत सां वाज़े कयो आहे उनखे। ठीकु आहे। पंजो नज़रियो जेको आहे उहो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो पंहिंजो नज़रियो आहे, जेके असांखे 5 नज़रिया वॾा मिलनि था। इहे पहिरियों अर्नेस्ट ट्रम्प, डॉक्टर नविशान बलोच, मुरलीधर जेटले, सिराजुल हक़ मेमण, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। इन्हनि 5 ई नज़रियनि खे अव्हां ज़हन में रखंदो ऐं इन्हनि 5 ई नज़रियनि जी छंड-छाण कंदो ऐं अव्हां ॾिसंदो त इन में सर्फ़ी, सूती, नहवी कहिड़ियूं तब्दीलियूं आहिनि ऐं कंहिं जेको आहे सो वधीक लिसानियाती बुनियाद ते उनजी रिसर्च कई आहे, तहक़ीक़ कई आहे ऐं उनखे वाज़े कयो आहे। ऐं असांखे उन में हिकिड़ो ई माण्हू मिले थो, उहो आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, जेको लिसानियात जो माहिर आहे, ऐं वॾां ॿियो मुरलीधर जेटले। पर वधीक कमु जेको कयो आहे उहो कयो आहे कमु डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। इन जे करे मां सजेस्ट कंदुमि अव्हांखे त किताब सिंधी ॿोली जो बुनियादु वठंदो ऐं उन किताब मंझां अव्हां सिंधी ॿोली जे नज़रियनि जे बाबति अहम जेके नज़रिया आहिनि उनजी छंड-छाण कंदो ऐं उनखे वाज़े करण जी कोशिशि कंदो त अव्हांजा जेके बि मुंझारा आहिनि उहे क्लियर थी वेंदा। उन खां पोइ आहे नज़रियनि जी छंड-छाण, त कहिड़े नज़रिये में छा आहे, कहिड़े बुनियाद ते ॾिनो आहे। जेकॾहिं अर्नेस्ट ट्रम्प चयो त सिंधी संस्कृत ॼाई आहे त कहिड़ो बुनियादु रखियईं, उन में कहिड़ा लफ़्ज़ या कहिड़ो जेको आहे सो सर्फ़ी, सूती, नहवी तब्दीलियूं या जेको आहे सो रखियईं जो उनखे चइजे त हिन ईअं कयो। या वरी जेकॾहिं बुनियादु असां बणायूं था सिराजुल हक़ मेमण खे, सिराजुल हक़ मेमण कहिड़ा सबब ॼाण आया आहिनि जो हुन चयो त सिंधी संस्कृत जी ॼाई न बल्कि संस्कृत सिंधीअ जी ॼाई आहे। इनखे वाज़े करण लाइ छंड-छाण करण जे लाइ अव्हांखे इन्हनि सभिनी नज़रियनि जो तनक़ीदी जाइज़ो वठिणो पवंदो। उन खां पोइ आहे सिंधी ॿोली बाबति नज़रियनि जो तनक़ीदी अभ्यास। हाणे हिते जॾहिं तनक़ीदी अभ्यास मां मुराद आहे 5 नज़रियनि खे साम्हूं रखी हर हिकु नज़रिये जो अव्हांखे पंहिंजो पंहिंजे बुनियाद ते अव्हांखे उनखे ॾिसणो पवंदो त छा जेको नज़रियो हिननि पेश कयो आहे, हर हिकु नज़रियो पंहिंजो पेश कयो आहे, उन नज़रिये में हुन कहिड़ा पैरामीटर्स इस्तेमालु कया आहिनि, हुन कहिड़ी तहक़ीक़ इस्तेमालु कई आहे ऐं कहिड़नि लफ़्ज़नि, जुमिलनि ऐं आवाज़नि जे बुनियाद ते इहो चयो आहे त ही नज़रियो सिंधी ॿोलीअ जो सभ खां वधीक ऐं अहम नज़रियो आहे ऐं इन जे बुनियाद ते अव्हांखे पुॼाणी करणी आहे। हाणे ही रुॻो जेको सब्जेक्ट या जेको मौज़ू आहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधी लेक्चरशिप जे लाइ न बल्कि CSS PCS जा उम्मीदवार आहिनि उन्हनि जे लाइ बि आहे। उहे बि जेकॾहिं हल करणु चाहिनि था जे तव्हां असांखे ही खपे त उहे बि इन साॻिए ई नमूने सां पंहिंजे इन सवाल खे दुरुस्त ॼाणे उनखे सही करे सघनि था ऐं पंहिंजो मक़सदु हासिल करे सघनि था। इंशाअल्लाह मां अव्हां सां हिकु भेरो ॿीहर नए उनवान सां गॾु शामिल थींदुसि। ईअं ई असां आउटलाइन ठाहींदा रहंदासीं ऐं अव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं ऐं अव्हां पंहिंजी जेको आहे सो तयारी जारी रखो। इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हांखे ज़रूरु कामयाबु कंदो। अल्लाह हाफ़िज़।